ताक़त जुरत ई न हूंदी। तैनी ला तनफ़उ शफ़ा, न नफ़ो ॾींदी का बि सिफ़ारिश। शफ़ाअत माना काई बि सिफ़ारिश, कंहिंजी बि सिफ़ारिश नफ़ो न ॾींदी ऐं कोई सिफ़ारिश कंदो ई न। अल्लाह तबारक व तआला फरमाए मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदह, केरु आहे जेको सिफ़ारिश करे अलाह वटि, इल्ला बिइज़्निही, मगर उनजे इज़्न ऐं इजाज़त सां, बग़ैर अलाह जी रज़ामंदीअ जे, बग़ैर अलाह जी इजाज़त जे कंहिंखे बि ताक़त न आहे जेको सिफ़ारिश करे, मगर जंहिंखे रहमान रब पंहिंजे रहमत जे सदके का इजाज़त ॾींदो, रहमत जे सदके उनखे इजाज़त मिलंदी, रज़िय लहू कौला, उनजी ॻाल्हि अलाह खे बि पसंदि हूंदी, त पोइ उहो माण्हू सिफ़ारिश करे सघे। जंहिंखे अलाह जी तरफ़ां इजाज़त मिले, उनजो ॻाल्हाइणु अलाह खे पसंदि हुजे, ॻाल्हि जेका आहे अलाह जे क़ुर ऐं कानून जे मुताबिक़ चवे, अलाह जे कलाम जे ख़िलाफ़ ॻाल्हि कंदो, अलाह उनखे क़बूल कंदो। रब जे क़ुर जे ख़िलाफ़ अलाह जे आॾो कंहिंखे ज़रूरत आहे जो ॿी ॻाल्हि करे, वली नबी हुजे, रसूल हुजे, वली हुजे, अलाह जे आॾो वरी अलाह जे क़ुर जे ख़िलाफ़ ॻाल्हि कंदो। हालांकि त रब अलाह जो रसूल त छा अर्ज़ु कंदो, हुते चवंदो रसूल क़ाल रसूल या रब इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा, रसूल हिकु तरफ़ चवंदो त रब तो वारी क़ौम जेका आई, मुंहिंजी क़ौम जेका आहे, तुंहिंजी मख़लूक इन क़ुर खे फिटो करे छॾियो, होॾो ईअं चवंदो, होॾो वरी क़ुर जे ख़िलाफ़ सिफ़ारिश कंदो। अलाह से फरमाए थो ईअं न आहे, जंहिंजी ॻाल्हि अलाह खे वणंदी, अलाह जे रहमत जे मुताबिक़ हूंदी, उहो ई सिफ़ारिश करे सघे थो, छो बि इजाज़त सां, यानी उनखे अलाह जी तरफ़ां इज़्न मिले, इजाज़त मिले। जीअं चवंदो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत कुबरा जेका आहे, उनजी बयानु अहादीस पाक में अचे थो, रिवायात में उनजो बयानु आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अलाह जे साम्हूं सजदो कंदा, उहो सजदो जेको हूंदो दुनिया जे टाइम जे मुताबिक़ 10 साल हूंदो, 10 साल, 10 सालनि जे बराबरि सजदो हूंदो। उहो 10 सालनि में उन में ज़िक्र तस्बीह हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पढ़ंदा रहंदा। तव्हांजो 10 सालनि खां पोइ रब चवंदुसि इरफ़ा रअसक या मोहम्मद, ए मोहम्मद पंहिंजो मथो मथे कर, सल तुअतह वशफ़ा तुशफ़ा, तूं हाणे सुवालु कर त तूं सुवाल जो जवाबु मिलंदो, वशफ़ा तुशफ़ा, सिफ़ारिश कर, तुंहिंजी सिफ़ारिश क़बूल थींदी। पर उहा सिफ़ारिश उहा हूंदी जेका अलाह खे वणंदी। नबीअ खे त ख़बर आहे त अलाह जी मर्ज़ियात छा आहे, नामर्ज़ियात छा आहे, इहा रब खे ख़बर आहे। ॿियो अलाह जे रसूल खे ख़बर आहे, हू ॼाणे थो त अलाह जी मर्ज़ियात हे, नामर्ज़ियात हे। नुबूवत जो सिलसिलो ई इन सां वाबिस्तु आहे, मर्ज़ियात ऐं नामर्ज़ियात सां। तॾहिं फरमायूं रज़ियल कौला, जंहिंजी ॻाल्हि अलाह राज़ी हूंदो, उहा ई ॻाल्हि।